शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत ऐं प्यार सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। किताबन में वाक़ियो अचे तो हिकिड़ो नंढड़ो नौजवान दुनिया को छॾे अल्लाह जो भव भी त आहे, हर कंहिंखे मरण खां पोइ अलाए छा हाल थींदो। ही जहान हिन सां मुहब्बत घणी आहे पर अॻियां ॾाढी ॾुखी मंज़िल आहे, हिन सां मुहब्बत न कर, ॾुखी मंज़िल जी तैयारी कर। अल्लाह जो बानो उहो नौजवान दुनिया खे छॾे पियो, नेक साले हो, पोइ बि घरवारी खे वसियत कयईं तू हमल वारी आ, जेकॾहिं बचड़ो ॼमई त मदरसे में छॾजांइसि त क़ुरान जो हाफ़िज़ ऐं कारी बणी। ऐं यकीनन बच्चो कुरान पढ़ंदो कबर ते रहमत जो मींहुं वसंदो। कुछ अरसे खां पोइ बचड़ो पैदा थियो, अम्मा पंहिंजे बच्चे खे आंगुर खां वठी मदरसे वठी आई। उस्ताद खे चई साईं मुंहिंजे बच्चे खे कुरान पढ़ायो। उस्ताद उनखे मामूल मुताबिक़ पहिरियों क़ाइदो ॾेई फरमाई पुट पढ़ अलिफ बा ता सा जीम। नंढड़े जी अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि, रोई चवे पियो साईं अॻु में मूंखे सबक़ न ॾियो, अॻु में मूंखे जो कुझु यादि आहे मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां, पोइ मूंखे सबक़ ॾिजो। उस्ताद हैरान थी तके थो, नंढड़ो मासूम ॿार आहे, छा पढ़ंदो, वधि में वधि अलहम्द यादि हूंदुसि, कुल अल्लाह शरीफ़ यादि करे आयो हूंदो। जे पुट पढ़ शुरू थी वियो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। उस्ताद सोचो ॼाण शुक्र जो इल्म पूरो थी वियो, तरी ख़बर पई पढ़ंदे पढ़ंदे पहिरियों सिपारो क़ुरान जो पूरो करे वियो। उस्ताद सोचो बस इल्म पूरो थी वियो, ख़बर तरी पे ॿिए सिपारे में शुरू थी वियो सयक़ूल सुफ़ा। उस्ताद सोचो ॿ-टे आयतूं मत हिन जूं यादि करे आयो हुजे, ख़बर तरी पे ॿियों टियों चौथों पंजो छह सत अठ नव 10 सिपारा पूरा करे वे तो साईं हाणे सबक़। उस्ताद हैरान थी पुछेसि तो पुट कहिड़े उस्ताद वटि पढ़ियो आहे, कहिड़े कारी साहब वटि पढ़ियो आहे, कहिड़े मौलवी साहब वटि पढ़ियो आहे। नंढड़ो चवे तो साईं उस्ताद कंहिं मौलवी वटि न पढ़ियो आहे, कंहिं कारी वटि न पढ़ियो आहियां। मुंहिंजी मिठड़ी अम्मा सुबुह जे टाइम ते जॾहिं मुंहिंजो नाश्तो तयारु कंदी मूंखे भर सां सुम्हारे क़ुरान पढ़ंदी ही, अटो ॻोहे बि क़ुरान पढ़े, मानी पचाए बि क़ुरान पढ़े, घर में जेको बि कमकार कंदी ही मिठड़े आवाज़ सां क़ुरान पढ़ंदी रहंदी, मां ॿुधंदो रहंदुमि। अम्मा जी झोली में 10 सिपारा यादि कया अथमि, साईं जे सॼो क़ुरान मुंहिंजी मिठी अम्मा मुझे मथो पड़े, आज तव्हां ॾे अचण जी ज़रूरत ही न पवे। हा अमड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं त बचड़ा बि अब ॻाल्हायो बच्चा बि अहिड़ा हूंदा, जे अम्मा बेदीन त बच्चा भी बेदीन। पन्नो अकिल जा मुसलमानो इन कुरान मजीद जे करे मुल्क ऐं जहान हले वथे। जे कुरान हलियो वियो त क़यामत अची वेंदव, न धरती ते रब कुरान जे करे असांखे छॾी वेठो अथव, न त असांजो हाल इहो आहे जो असां ज़मीन जे तख़्ते ते मिंट त परे पर सेकंड बि रहण जे क़ाबिल न आहियूं। जेॾा असां में गुनाह, जेॾा असां में ॾोह, जेॾियूं असां में ख़ताऊं आहिनि, असां सेकंड बि रहण जे क़ाबिल न आहियूं। अल्लाह उन महबूब नाले मिठे नाले वारे साईं जे सदके छॾी वेठो अथव, जेको महबूब रब खे अर्ज करे ओ मुझा रब मुझन मेरन गंदन गुनहगारन जे ऐबन न तक जाई, मां मोहम्मद जे मिठे नाले दे दिस जाई। उन महबूब नबी जी दुआऊं जी बरकत जे करे असां के छडियो वेठो आ। मां दिली दुआ करण आयो आ त अल्लाह उन महबूब नबी सां सच्ची मोहब्बत नसीब करे, आमीन। त चओ
ॿुधो मुसलमानो कलमे वारो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो मां मुंड में जीअं तव्हांखे अर्ज़ु करे वियुमि ते भलारो महीनो अचेव थो 11 महीननि खां पोइ अचेव थो असांखे धोतियूं पोतियूं इंशा अल्लाह जो जन्नती बणायूं वेंदो उन महीने जो नालो अथव रमज़ान शरीफ़ हाजी दाइमदीन मां हिकिड़ी जाइ ते वियुमि हमरा हो उन जा 32 ॾंद भॻल हाजी गुल मोहम्मद ॿुधण जी ॻाल्हि अथमि ॾंद भॻल हाजी अदील तूं बि हेॾे तवजो कर हाजी नेमतुल्ला ॾंद भॻल मां चयो चाचा नालो छा थी करे चई रमज़ान अड़े मत तूं त बख़्तन वारो आहे नालो ई रमज़ान थई रमज़ान अचे वेठो चई साईं बाहूं त ॿधाव रमज़ान मां पाण रोज़ा न रखंदो आहियां ॾिठमि त 15 माननि खे किरास करे वियो बाक़ी रमज़ान जे रोज़े रखण ते तप अथसि वॾो साईं उस्ताद बि वेठो आहे मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह असांखे रमज़ान जो क़दुरु नसीब करे आमीन त चओ न हे 11 महीननि खां पोइ ईंदो पर असांखे बख़्शरायूं जन्नत वठी वेंदो ऐं महबूब नबी फरमायो लिसाइमी फरहतानी फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाई रब्बिही मुंहिंजो नबी तो फरमाए रोज़ेदार खे 2 ख़ुशियूं थी मिलनि घणियूं साहबा फरमाया या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ियूं पाण फरमाए त हिकिड़ी दुनिया में बि क़यामत में मिलंदसि दुनिया में रोज़े खोलण महिल सॼो ॾींहुं वीचारे जा चप ख़ुश्क निड़ी ख़ुश्क थी वई जान में ताक़त न रही हाणे वेठो आहे मस्जिद में ॼाण आज़ान मिली रोज़ो खोलींदुमि हीअं ॾिसे त सुभान अल्लाह क़िस्मे क़िस्मे जा ताम फ्रूट शरबत मिल्क रोज़ सभु कुझु पिया आहिनि अल्लाह फरमाए थो रोज़ेदार खाओ त मां अल्लाह ख़ुशि थियां एक रोज़े खोलण महल रोज़ेदार के खुशी बी खुशी फरमाए इंद लिकाई रब्बिही बी खुशी मैदान क़यामत में रोज़ेदार के अल्लाह रूबरू ज़ियारत कराईंदो अब अल्लाह जी ज़ियारत थे असां के बियो छा खपे जो इंशाअल्लाह रब जी ज़ियारत नसीब थींदी रोज़ेदारन के जो करीम रब के परचाईंदा से रमज़ान के भलारे महीने सा नीह निभाए ए रहमतुन जा पैकेज खयूं तो अचे जी हर शय जा पैकेज होंदा आहिनि ॾिसंदा उन से फलाणी से महीने में से फलाणी शय सस्ती अघ किरिया आहिनि इन जा अघ वधिया आहिनि रेट वधिया आहिनि के सामान रखी वेठा वधिया त पोइ विकियूं पर रमज़ान असांजे ईमान वारनि मोमिननि जे लाइ नेकिन कमाइण जो सीज़न जो महीनो आहे चओ न सुभान अल्लाह फरमाए जेकॾहिं नफ़िल पढ़े त फ़र्ज़ जो सवाब फ़र्ज़ पढ़े त 70 फ़र्ज़ जो सवाब मिले इन जे करे मुंहिंजा प्यारा भा नेकियूं बि कयो ड्रिजो बि सही मत चओ त असां रोज़ेदार थी वियासीं निमाज़ी थी वियासीं हाजी थी वियासीं मुत्तकी थी वियासीं परहेज़गार थी वियासीं जे ख़ुदा रुसे सभु नेकियूं लोढ़े छॾे त उनखां केरु थो पुछे मूंखे हिकिड़ी जाइ ते हिकिड़े दोस्त वाक़ियो ॿुधायो चए 2 भाइर रहंदा हिकिड़े भाउ जो घर हो मथे माड़ी ठहियल हिकिड़े जो हेठि हिकिड़ो हो वॾो नेक निमाज़ी तहज्जुद गुज़ार परहेज़गार मुत्तकी ॿियो जेको हिन जो भाउ मथे रहंदो वॾो शराबी हो गुनाहगार हुन में वॾा ऐब हा सदाई निमाज़ी उन ते बिगड़ियल हूंदो कावड़ियल हूंदो नाराज़ हूंदो त हे टेड़ो हर घड़ी माण्हुनि जे साम्हूं उन जा ऐब कढंदो हो हे असांजो भाउ शराबी हेड़ो गंदो हेड़ो लुचो लोफर हो जो नंढो मथो लही ईंदो त वॾे जी तारीफ़ कंदो अदा असांजो भाउ ॾाढो भलो आहे कॾहिं इन जी शिकायत न कई कि असांजो भाउ ॾाढो नेक आहे मां इहो वाक़ियो पढ़ियुमि उहो नंढो भाउ मथो लही आयो त जेकर अॼु अधे खे वञी करे परचायां मां वॾियूं ग़लतियूं कयूं अथमि अधे खे त सतायो अथमि हे वॾो वरी कुदरत अल्लाह जी वरी हेठो मथे पियो चढ़े वञी मां नंढे खे सम्झायां त शराबनि खां मुड़ ग़लति आदतनि खां मुड़ ख़ुदा रुसी वेंदो हलंदे हलंदे रस्ते में अञा पाण में हिक ॿिए सां टकराया ई कोन रस्ते में मौत अची वञ दम परवाज़ थी वञ अल्लाह से फरमाए थो मलाइको जी मुंहिंजा रब्बा फरमाए हे जेको शराब खोर हो ज़ानी हो लुचो लोफर हो अॼु मां अल्लाह वटि न जी हिकिड़ी नेकी क़बूल पइजी वई आहे जंहिंजे करे बख़्शे जन्नत थो ॾियांसि हिन निमाज़ी खे जहन्नम जे तरे में मलाइको दाख़िल कयोसि मलाइक चवनि था मौला सॼी ज़िंदगी इबादत कई इबादत की पर पंहिंजी तारीफ़ कंदो मां कंदो हो मां रब इन जूं इबादतूं चट कयूं हिन हो गुनाह कंदो हो पर तौबा ताइब थींदो माफ़ियूं घुरंदो हो पाण खे चवंदो मां किनो आहे हे चवंदो भलो हो नी भले खे किननि वारी लिस्ट में हणायो तमामु बुरे खे वरी नेकनि वारी लिस्ट में हणायो तमामु तॾहिं भिटाई घोट थो चवे अघे ई त पाओ न त मणनि खे मोट केॾी बि इबादत करे पर मां थी वियसि शैतान केॾी इबादत कई
एडी इबारत कई का जमीन जो टुकड़ो कोन छड़ियो हुई इंच कोन छड़ियो हुई जिते सजदो न कयो हुई मुसलमानों कलमे वारो वडाई तकबर में भरजी वियो चे मां भलो मां भलो मां भलो पान के भलो न कर जंहिंखे रब भलो करे शैतान के अल्लाह से फरमायो आदम अलैहिस्सलाम जो ताज़ीमी सजदो करो उसजुदू लि आदम इनकार के फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर व कान मिनल काफिरीन नहजू के इनकार जो कोई काफरन में थी वियो अल्लाह से जने जो आदम नबी जो ताज़ीमी सजदो करचे मान कंदम चे न खैरुम मिनहु खलकतनी मिन नारियु व खलकतहु मिन तीन के मां भलो मां वारी बीमारी को रब बचाए दुनिया में कोई न चवे तो मां हेड़ो भलो ना मत तोखो को गुनाहगार को एड़ो अमल हुजे रब राजी थी जन्नत दई छडे वो ओ गुनाहगारो तवा भी पंजे गुनाहन ते पेशेमान थियो मोटी अचो रब जे दर ते ए भलारो महीनो अचे थो रमजान सोहणो महीनो अचे थो रहमतुन जा मीह वसाईंदव अचो हिन महीने में रब को गुनाह जी माफ़ी वठो मन रुठल राजी थी जन्नत दई छडे भलारो महीनो आ रमजान शरीफ सदोरड़ो महीनो आ नबी से फरमाए हिन महीने में जो रोजेदार के रोजा रखराइंदो अल्लाह उन जे खाते ते रोजे जो सवाब लिखराइंदो चओ न सुभान अल्लाह पान फरमाइन था जो रोजेदार के रोजो तो खोलाए अल्लाह उन बाने जे खाते ते रोजे जो सवाब तो लिखराए सहाबा जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोजे खोलाइण जी ताकत न हुजे पो तो महरूम थी विंदो नबी से फरमाए मां इए नथो चवा मां के ड्रो करे रोजो खोलायो पान करीमन फरमाए खारक के दाने सा रोजेदार के रोजो खोलाइंदो पो भी रोजे जो सवाब मिलंदो साहबा जो या रसूलुल्लाह के वट खारक न हुजे मुझे साईं फरमाए मुझे दिलबर नबी फरमायो रहमत दो आलम फरमायो खीर जो ढको हुजे साईं के वट खीर न हुजे फरमाए लस्सी जो ढको हुजे साईं लस्सी न हुजे फरमाए शरबत जो ढको हुजे साहबा चो साईं ये शयूं हुजन पो त रहिजी वेंदो मदीने जे मीर फरमाए फिके पानी सा रोजेदार के रोजो खोलाईंदो पो भी अल्लाह उन बाने जे खाते ते रोजे जो सवाब लिखराईंदो सखी महीनो थव फरमाए युजादु फीहि रिज़्कुल मोमिन अल्लाह से इन महीने में मोमिन जे रिज़्क के वधाईंदो आ फरमायो हिन महीने में सखावत कयो हिन महीने में सखावत कयो हिन महीने सा प्यार कयो असां वरी ॿियनि महीननि में भी सखावत बंद रमजान में भी बंद वेंदो गंढियूं ॾींदो ॼणो कबर में खणी वेंदो अल्लाह पैसो ॾेव दौलत ॾेव मिल्कियत ॾेव त हिन महीने में सखावत कजो अरब सगोरा मके मदीने वारा रमजान शरीफ में एॾियूं सखावतूं कंदा आहिनि 11 महीना कमाए हिन महीने में दरिया वहाईंदा आहिनि चओ न सुभान अल्लाह असां 11 महीना भी कमायासीं पोइ भी रमज़ान लाइ कुझु न कयोसीं मुंहिंजो हिकिड़ो यार हो मूंखे ॿुधाईंदो चवंदो फलाणो हमरा ॾिसो था वॾो पैसे वारो हो चए अहिड़ो ज़ालिम आहे जो हिन रमज़ान शरीफ़ में घर में बोरटो दाल जो बोरटो साईं बटालुनि जो भरियो छॾींदो ॿारनि खे चवंदो आहे वञी खाओ पाण वरी एॾो सखी आहे कि रमज़ान में वरी मस्जिदनि जा पासा ॻोल्हींदो वञा उते रोज़ेदारनि सां गॾिजी मानी खावां पर पंहिंजे घर में न पचाईंदो पान दाल ते पान हिन शइ ते गुज़र कंदो पर रमज़ान शरीफ जे अंदर पंहिंजे घर में बच्चन जे लाइ कुझु न कंदो मुंहिंजे नबी फरमायो हिन महीने में सखावत कयो त रब तव्हांखे वरी वधाए ॾे फरमाए शहरुन अज़ीम नबी तो फरमाए वॾो महीनो अथव सहाबा जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो कीअं ॿियनि महीननि में 30 ॾींहं भला हिन में 35 40 ॾींहं आहिनि फरमाइनि न ॾींहं साॻा आहिनि पर इज़त में शान में मर्तबे में मक़ाम में मथे आहे छो त हिन महीने में रब जे क़ुरान जो नुज़ूल थियो आहे जो इंशाअल्लाह रात जो तरावी भी पढ़ंदासीं ऐं असर जो जागो जागो वारनि सां उथी वरी मस्जिद में अची तहजुद भी पढ़ंदासीं हे नेकिन कमाइण जो महीनो अथव गुनाहनि खां पाण खे बचायो मोटी अचो रुठल रब खे रिझायो अॼु बचड़नि जी दस्तार ॾिसी ॾाढी ख़ुशि थी आहे मां करोड़े मुबारक उन्हनि जे पीउ मां खे ॾियां थो तव्हां खटे विया हो नबी से फरमाए मन करा अल कुरान व अमिल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमिल क़ियामह ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स मोजो सोनो तो फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह से कुरान मजीद जे पढ़ंदड़ जे अबे अम्मा जे मथन ते सोना ताज सजराईंदो साईं वो केॾा सुहिणा हूंदा बल्फर जी रोशनी हुंदनि सिज जॾी हुंदनि चंड जॾी हुंदनि फरमाए ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स मुंहिंजो नबी तो फरमाए जंहिंखे सिज चंड भी ॾिसी शकी शकी पिया थी अल्लाह तहां असांजे बच्चन के कुरान सां नीह निभाइण वारो बणाए तो इंशाअल्लाह मां दुआ थो कयां हिननि बच्चड़नि कुरान पढ़ियो आहे अल्लाह हिननि खे हाफ़िज़ भी कंदो कारी भी कंदो चो इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो आलिम भी थींदा
मां दुआ करण आयो हाँ अल्लाह हिन मजलिस के क़यामत ताईं आबाद करे अल्लाह से जिंदगी